नहमदहु व नुसल्ली अला रसूलिहिल करीम अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम रब्बिश्रह ली सदरी व यस्सिर ली अमरी वहलुल उक़दतम मिन लिसानी यफ़क़हू क़ौली। सूरत निसा आयत नंबर 101 खां वठी आयत नंबर 104 ताईं तर्जुमो। व इज़ा दरब तुम पो अगर सफ़र में हुजो तव्हां फ़िल अर्दी ज़मीन में फ़लैस पो न आहे अलैकुम तव्हां ते जुनाहुन को गुनाह तक़सुरू कि तव्हां कुछ कमी करियो मिनस सलाती नमाज़ मां, यानी कि सफ़र जी हालत में आहे को माण्हू त उहो नमाज़ कसर नमाज़ पढ़ी सघे थो, यानी अधु नमाज़। पर कहिड़ी नमाज़ अधु? फ़जर जी 2 रकातूं सुनत, 2 रकातूं फ़र्ज़ ऐं सुनत पूरी पढ़बी। ज़ोहर जी 4 जे बजाय 2 रकातूं, असर जी 4 जे बजाय 2 रकातूं, मग़रिब जी 2 फ़र्ज़ पूरा पढ़बा, इशा जी 2 रकातूं फ़र्ज़ ऐं वितर नमाज़ पाण सां वसल्लम कॾहिं न छॾी, ऐं सुनतूं फ़जर जूं इहे गॾु पढ़णियूं आहिनि। इन ख़िफ़्तुम ऐं अगरि हुजो तव्हां ऐं यफ़्तिनकुम के फ़ितने में विझंदा तव्हांखे अल्लदीन कफ़रू उहे माण्हू जिन्हनि कुफ़र कयो, इन्नल काफ़रीन बेशक काफ़र कानू आहिनि लकुम तव्हांजे लाइ अदुवन दुश्मन। हाणे ख़ौफ़ जी हालत थी रही आहे कि अगरि तव्हां ख़ौफ़ में आहियो, यानी जंग जी हालत में आहियो या कंहिं अहिड़े ख़ौफ़ जी हालत में आहियो जिते काफ़रनि खां तव्हांखे डपु आहे, मुबीना दुश्मन आहे तव्हांजो खुलम खुला। व इज़ा कुंत ऐं अगरि हुजो तव्हां, नबी पाक खे अल्लाह ताला फ़रमाए रहिया आहिनि, ऐं जॾहिं हुजो तव्हां फ़ीहिम इन्हनि जे विच में, यानी सहाबा वटि, फ़अक़मत पोइ क़ाइमु कयो तव्हां लहुम उन्हनि जे लाइ अस्सलात नमाज़, यानी पोइ जमात जी नमाज़ जो हुकुम कयो पियो वञे। अगरि जंग जी हालत आहे, नबी पाक बि मौजूदु आहिनि। फ़लतक़ुम पोइ घुरिजे त क़ाइमु करे या उथी बीहे ताइफ़तन गिरोह मिनहुम इन्हनि मां माक तव्हां सां गॾु, वलियाख़ुज़ू ऐं घुरिजे त उहो खणी रखे पाण सां गॾु छा असलिहतुहुम पंहिंजा हथियार। फ़इज़ा सजदू पोइ उहे जॾहिं सजदो करे चुकनि, फ़ल यकूनू पोइ घुरिजे त हू थी वञनि में वराइकुम तव्हांजे पोयां, यानी हली वञनि सजदो हिकिड़ी रकात पूरी करे तव्हांजे पोयां हली वञनि सजदे ताईं। वलतात ऐं घुरिजे त अचे ताइफ़तुन गिरोह उख़रा ॿियो, लम न युसल्लू जे नमाज़ पढ़ी आहे अञा ताईं, यानी ख़ौफ़ या जंग जी हालत में मुसलमाननि खे ॿिनि गिरोहनि में हुकुम ॾिनो वियो पाण सां वसल्लम खे कि तक़सीम करे छॾियो। पहिरीं हिकिड़ो गिरोह अची नमाज़ पढ़े ऐं ॿियो जेको सो हिफ़ाज़त जे लाइ पहिरो ॾींदो रहे। उन खां पोइ वरी जॾहिं हिकिड़ो गिरोह हिकिड़ी रकात पढ़ी चुके त पोयां वरी उहो पोयां थी वञे ऐं ॿियो गिरोह अॻियां अची वञे। ही सलातुल ख़ौफ़। फ़ल युसल्लू पोइ घुरिजे त हू पढ़नि नमाज़ माक तव्हां सां गॾु, वलियाख़ुज़ू ऐं घुरिजे त हू गॾु रखनि पाण सां हिदरहुम हथियार बचाव जो सामान पंहिंजो, व असलिहतहुम ऐं पंहिंजा हथियार, वदल्लज़ीन चाहिनि था उहे माण्हू जिन कफ़रू कुफ़र कयो, लव काश तग़फ़ुलून तव्हां गाफ़िल थी वञो अन असलिहतिकुम पंहिंजे हथियारनि खां, व अतिकुम ऐं पंहिंजे सामान खां, फ़यमीलून त हू टुटी पवनि, यानी मथां हमिलो कनि अलैकुम तव्हांजे मईलतम वाहिदा हमिलो करणु हिकु ई दफ़ा में। वला जुनाह ऐं न आहे को गुनाह अलैकुम तव्हांजे मथां इन कान हुजे अगरि इन कान अगरि हुजे बिकुम तव्हां में अज़न तव्हां में कोई या तव्हांखे का तकलीफ़ मिमतरिन बारिश जे करे, ओ कुंतुम या हुजो तव्हां मर्दा बीमार अन तदऊ के तव्हां रखी छॾियो, यानी साइड ते रखी छॾियो असलिहतकुम पंहिंजा हथियार, व ख़ुज़ू ऐं खणी रखो हिज़रकुम पंहिंजे बचाव जो सामान, यानी जेका ढाल वग़ैरह अॻियां हूंदी आहे या अहिड़ी का वो जेके ढाल ऐं जेके जंगी जेके कोटियूं वोटियूं जेके पियल हुननि खे हुजनि उहो गॾु रखो। बीमारी जे करे अगरि हथियार खणी नथा सघो त उहो भले साइड ते रखो, पर जेका ढाल वग़ैरह सा तव्हांखे पियल हुजे। ज़र ढाल जेको जंग खां बचाव जो सामान।
इन अल्लाह बेशक अल्लाह अदा तयारु करे रखी आहे तयारु कयो आहे लिल काफ़िरीन काफ़रनि जे लाइ अज़ाबम मुहीना अज़ाब रुसवा करण वारो। फ़इदा पोइ जॾहिं क़दईतुमुस्सलात पूरी करे चुको तव्हां नमाज़ फ़ज़्कुरुल्लाह ज़िक्र कयो अल्लाह जो क़ियामन वेठे व क़ुऊदन ऐं वेठे व अला जुनूबिकुम ऐं पंहिंजे पासनि ते फ़इज़त मानंतुम ऐं पोइ जॾहिं तव्हां अमन में अची वञो इत्मिनान जी हालत में अची वञो फ़अक़ीमुस्सलात पोइ क़ाइमु कयो नमाज़ यानी जॾहिं अमन में हुजो त पूरी तरह सां पंहिंजी नमाज़ क़ाइमु करियो। इन सलात बेशक नमाज़ कानत आहे अलल मुमिनीन मोमिननि जे मथां किताबन फ़र्ज़ मौक़ूता पंहिंजे वक़्त जी पाबंदी सां नमाज़ फ़र्ज़ आहे मोमिननि जे मथां। वला तहिनु ऐं न तव्हां सुस्ती ॾेखारियो फ़िब्तिग़ाइल क़ौम तलाश में गिरोह जे यानी दुश्मन जी तलाश में। इन अगरि तकूनू आहे तव्हां त लमून तकलीफ़ खईं यानी तव्हांखे अगरि तकलीफ़ का मिली आहे फ़इन्नहुम पोइ बेशक हुननि खे बि यानी काफ़रनि खे बि लमून तकलीफ़ मिली या हुननि बि तकलीफ़ खईं कमा जीअं त लमून तव्हां तकलीफ़ उठाई या तव्हां तकलीफ़ में पिया। वतरजून ऐं जॾहिं त तव्हां त उमेदु रखो था मिन अलाही अल्लाह खां माला जंहिंजी न यरजून हू उमेदु रखनि था यानी मुस्लमान खे त उमेदु आहे न को बि तकलीफ़ पहुचंदी अलाह हुनजो अजरु ॾींदो हता की हिकिड़ो कांटो बि अगरि मुस्लमान खे चुभंदो त उनजो बि अलाह वटि अजरु आहे। वकान अल्लाह ऐं बेशक आहे अल्लाह वकान अल्लाह ऐं आहे अल्लाह अलीमन ख़ूब ॼाणण वारो हकीमा ख़ूब हिकमत वारो। अल्लाह ख़ूब ॼाणण वारो ख़ूब हिकमत वारो आहे। सुब्हानक अल्लाहुम्मा व बिहम्दिक अशहदु अन ला इलाहा इल्ला अंत अस्तगफिरुक व अतूबु इलैक। अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातहू।